अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम हार्ट इशू सां गॾु मां आहियां जो मेज़बान इसहाक कोलाची। नाज़रीन, पाकिस्तान जे लाइ हिकु वॾे एज़ाज़ जहिड़ी ॻाल्हि आहे त पाकिस्तान हिन दफ़े 23हों सरबराही इजलास शंघाई कॉर्पोरेशन जो ऑर्गेनाइज़ करे पियो ऐं पाकिस्तान लाइ इहो एज़ाज़ आहे त पाकिस्तान इहो होस्ट करे पियो। ज़ाहिर आहे हीअ हिकिड़ी वॾी ऑर्गेनाइज़ेशन आहे ऐं उन में 9 कंट्रीज़ ऑलमोस्ट जेके आहिनि उहे मेंबर्स आहिनि ऐं जेके चाइनीज़ जा वज़ीर आज़म आहे, उनखां अलावा जेके चाइनीज़ जो वफ़द आहे उहो बि पाकिस्तान वटि पहुची वियो आहे। उन सां गॾोगॾु ताजिकिस्तान ऐं ॿिया खोड़ सारा जेके मुल्क आहिनि उन्हनि जा वफ़द पहुता आहिनि, वज़ीर आज़म पहुता आहिनि। भारतीय परॾेही वज़ीर जेको आहे जयशंकर उहो बि पहुतो आहे वफ़द सां गॾु ऐं उन जेको आहे चीनी वज़ीर आज़म सदर साहब सां, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां, आर्मी चीफ सां मुलाक़ातूं पिण कयूं आहिनि ऐं गॾियल सहकार जे हवाले सां उन्हनि हिकिड़ो यकीन ॾियारियो आहे त पाकिस्तान ऐं चाइना जा जेके रिलेशन आहिनि उहे स्ट्रॉन्ग आहिनि। अञा वधीक इनखे स्ट्रॉन्ग करण लाइ बायलैटरल रिलेशन खे वधाइण लाइ असीं पुरज़म आहियूं। ऐं नाज़रीन, उन सां गॾोगॾु ही जेको शंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइज़ेशन आहे इनमें पाकिस्तान के होस्टिंग करण लाइ केतिरो फ़ाइदो थींदो ऐं छा जेके इशूज़ आहिनि कुझु जेके कंट्रीज़ सां उहे छा रिज़ॉल्व थी सघनि था। ख़ासि तौर ते जेको पाकिस्तान जो रिलेशन आहे उहो इंडिया सां आहे, छा उन में का बहितरी जा इम्कान आहिनि। अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेके अॻूणा परॾेही वज़ीर बि रही चुकिया आहिनि ऐं पोएं साल गुज़िरियल साल उहे जेको शंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइज़ेशन जो जेको इजलास थियो हो उन्हनि में बि उन्हनि शिरकत कई हुई। उन्हनि चयो आहे त अॼु जे ॾींहं ते मां कुझु नथो चई सघां, पर एतिरो ज़रूरु चवंदुसि त भारतीय वज़ीर आज़म जेके आहिनि नरेंद्र मोदी उन्हनि खे बि पाकिस्तान में अचणु घुरिजे हा। जेकॾहिं उहे एतमाद हुजे हा उन्हनि खे त उहे ज़रूरु अचनि हा। ऐं उन्हनि इहो बि चयो आहे त भारत खे हाणे पाकिस्तान सां टेबल टॉक करणु खपे ऐं जेके इशूज़ आहिनि पाकिस्तान ऐं इंडिया जा, ख़ासि तौर ते कश्मीर जो इशू हुजे या उन्हनि जो जेको कन्फ्लिक्ट आहे 76 सालनि खां हिस्टोरिकली हले पियो उहो रिज़ॉल्व थियणु खपे। त इन सॼे मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहिनि अॻूणा सफ़ीर बि रही चुका आहिनि ऐं तजिया निगार बि आहिनि जी.आर. बलोच साहब। जी.आर. बलोच साहब, वॾी महिरबानी, थैंक यू सो मच फॉर गिविंग अस टाइम। सर, पहिरियां असांखे इहो ॿुधाइजो त हीअ जेका शंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइज़ेशन आहे इन में पाकिस्तान खे केतिरो फ़ाइदो थींदो ऐं नंबर 2 इहो बि ॿुधाइजो छा पाकिस्तान खे होस्टिंग करण लाइ इहो वर्ल्ड लेवल ते हिकिड़ो कहिड़ो इमेज वेंदो ऐं पाकिस्तान खे जो केतिरो बेनिफिट थींदो। महिरबानी, ॾिसो ही जेका इजलास आहे तारीख़ी लम्हो आहे पाकिस्तान जी डिप्लोमेटिक कामयाबी जो माशाअल्लाह। इन हवाले सां आई थिंक एज ए पाकिस्तान बी प्राउड ऑफ इट त अल्हम्दुलिल्लाह केतिरनि सालनि खां पोइ पाकिस्तान जेको आहे सो एॾी वॾी ऐं एॾी अहम रीजनल समिट जो जेको आहे सो करायो आहे, जंहिंमें हुकूमत जेका आहे वक़्ती उनखे शाबाश ॾियणु घुरिजे। मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स खे ख़ासि तरह सां छाकाणि जो मां रहियो आहे मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स में, त इहे जेके एॾा वॾा इनिशिएटिव हूंदा आहिनि, वॾा इजलास हूंदा आहिनि, जंहिं तमामु वॾो तमामु घणी तयारी करणी पवंदी आहे, करस्पॉन्डेंस हूंदी आहे, हुन में असां जेके एम्बेसडर्स ॿाहिरि आहिनि मुख़्तलिफ़ कैपिटल्स में उहे बि हुनजो कोऑर्डिनेशन कंदा आहिनि। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे त असांजो पाकिस्तान जो मसइलो इहो हुयो गुज़श्ता तक़रीबन कुझु ॾहाईनि खां त असांजो हिकिड़ो परसेप्शन जेको ॿाहिरि हुयो त पाकिस्तान तनहा थो थिए, पाकिस्तान डिप्लोमेटिकली अकेलो थी वियो, पोलिटिकली अकेलो थी वियो। उहा ॻाल्हि ख़तमु थी वई त भई दुनिया असां सां गॾियल आहे, असां दुनिया सां गॾियल आहियूं। ऐं ख़ासि तरह सां हिन रीजन सां जेको यूरेशियन रीजन आहे, जेको एशिया आहे, जंहिंमें असां रहूं था, वॾी ॿई जेके ताक़तूं आहिनि उहे असां सां गॾु आहिनि। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त दे आर विलिंग टू कम पाकिस्तान जी। ठीकु आहे, डिस्पाइट द फैक्ट जेके असांखे सिक्योरिटी जा चैलेंज आहिनि उनजे बावजूद बि असां इन क़ाबिल आहे, असांजी जेको सिस्टम आहे, असांजी जेको गवर्नमेंट आहे त हू सिक्योरिटी इंश्योर कई आहे ऐं सभु आया आहिनि अल्हम्दुलिल्लाह। आई थिंक पहिरियों इजलास अॼु थियो आहे ऐं सुभाणे बि थींदो ऐं उनखां पोइ मूंखे उमेदु आहे त इन मां का सुठा रिज़ल्ट निकिरंदा, छाकाणि जो बायलैटरल मीटिंग्स बि थियूं आहिनि। पहिरियां चाइना जे प्राइम मिनिस्टर जेको थोरी अॻु में आयो हुयो, ॿिया बि जेके काफ़ी सारा जेके प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर्स अचनि पिया उन्हनि सां ऐं फॉरेन मिनिस्टर्स सां असांजे फॉरेन मिनिस्टर थियूं आहिनि। सो आई थिंक इट्स अ वेरी वेरी बिग अचीवमेंट फॉर पाकिस्तान एट द लेवल ऑफ डिप्लोमेसी। जी.आर. Baloch sahab, we are hosting 23 summit of SCO. It is an honor
for Pakistan to hosting this. Sir, असांखे इहो ॿुधाइजो त ही एॾी वॾी कॉन्फ्रेंस थिए पई, एॾो वॾो इजलास थिए पियो, त इन में भारत जे वज़ीर आज़म जो शिरकत करण जा कहिड़ा कारण हुआ जेके उन्हनि शिरकत न कई, उन्हनि जो वफ़्तु पहुतो आहे? जेकॾहिं वज़ीर आज़म बि अचनि हा त इन में अञा वधीक वर्ल्ड लेवल ते इमेज जेको आहे उहो बहितर थिए हा ऐं वर्ल्ड खे बि ख़बर पए हा त पाकिस्तान ऐं इंडिया जा रिलेशन हू कहिड़ा बि हुजनि, कहिड़ा बि उन्हनि जा इशूज़ हुजनि, पर जॾहिं वर्ल्ड जी ॻाल्हि अचे त उहे पाड़ेसरी जी हैसियत सां गॾु वेही सघनि था, पर उहे अॼु न आया आहिनि। त तव्हां उन जे हवाले सां सर छा चवंदो? न ॾिसो, हिनखे माण्हू एतिरो माण्हू नेगेटिव न वठे, जो कई दफ़ा थींदो आहे त हेड ऑफ गवर्नमेंट्स न ईंदा आहिनि, उन जी जॻह ते फॉरेन मिनिस्टर या को बि अहिड़ो जेको अहम आहे सरबराह उहो ईंदो आहे। ऐं मां इहो ॿुधाईंदो हलां तव्हांखे त हिंदुस्तान जे हवाले सां जेको हिननि जो फॉरेन मिनिस्टर आहे मिस्टर जयशंकर, जेसिताईं ख़ारजी तालुकात आहिनि इंडिया जा, उनमें हिन जो वॾो कलीदी किरदारु आहे, हुनजे सोच जे लिहाज़ सां, हुनजी इम्प्लीमेंटेशन जे लिहाज़ सां। तो मुंहिंजे ख़्याल में हुनमें प्राइम मिनिस्टर जे न अचण सां क्वालिटी ऑफ पार्टिसिपेशन ऑफ इंडिया हैज़ नॉट बीन इफेक्टेड उन लिहाज़ सां। ठीकु आहे, सिम्बॉलिकली प्राइम मिनिस्टर हुजे त बहितर आहे, लेकिन सब्सटैंशियली जेको आहे सो फ़र्क़ु कोन पवंदो। हुननि जी इनपुट हूंदी ऐं हिकिड़ी जेको वॾो जेको ऑब्स्टिकल हुयो, जेको विच में साइलेंस हुई पाकिस्तान इंडिया जी, उहा ख़तमु थी वई। हुते आया आहिनि, होपफुली ही विल गेट गुड कर्सीज़। उहो जेको एटमॉस्फेयर थींदो ॻाल्हाइण जो ॿोलाइण जो ऐं हिकिड़ी मॉडरेटिंग स्पेस मिली वेंदी ॿिन्ही मुल्कनि खे, त हुते वेही जॾहिं मल्टीलेटरल इशूज़ ते ॻाल्हाईंदा त पोइ ॾिसंदा केतिरियूं कन्वर्जेंस आहिनि। ऐं मां हमेशह चवंदो आहियां त पाकिस्तान इंडिया जा काफ़ी सारा चैलेंजिस कॉमन आहिनि, पॉवर्टी आहे, डेवलपमेंट आहे, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे क्लाइमेट चेंज, जंहिंमें पाकिस्तान ऐं इंडिया ऑलमोस्ट रैंक कनि था 8th ते द मोस्ट इफेक्टेड कंट्रीज़ में, ऐं असांजी जे कंट्रीब्यूशन आहे ॿिन्ही जी सां नेग्लिजिबल आहे। त उन लिहाज़ सां इन ते कन्वर्जेंस आहे, इन मसइले ते असां गॾिजी जेको आहे सो कमु करे सघूं था, ॻाल्हाए सघूं था। जी अच्छा जियार बलोच साहब, ही ज़ाहिरा हिकिड़ी वॾी समिट थियण वञे पई ऐं इन समिट में ज़ाहिरा पाकिस्तान जी जेका पॉलिटिकल इंस्टेबिलिटी आहे उहो उनखां त इग्नोर नथो करे सघिजे, उनखां इनकार बि नथो करे सघिजे, पर पाकिस्तान जी जेका अनफॉर्चुनेटली पॉलिटिकल जेका सिचुएशन रही आहे उहा हमेशह पेचीदगी जी तरफ़ रही आहे। ऐं हाणे ही हिकिड़ो एॾो वॾो इजलास थियण वञे पियो ऐं ॿिए तरफ़ जेके आहिनि कुझु सियासी पार्टियूं कोशिशि कनि पियूं एहतजाज जे हवाले सां, त छा था सम्झो पॉलिटिकल इंस्टेबिलिटी जे करे इहो हिकिड़ो वर्ल्ड लेवल ते को नेगेटिव इमेजिन वेंदो, इम्पैक्ट वेंदो? न मां कोन सम्झां छा त दुनिया खे ख़बर आहे त असांजी हिकिड़ी डेमोक्रेसी आहे, असां हिकिड़ी जहिड़ो त फजाई डेमोक्रेसी आहे, अञा ताईं मेच्योरिटी तरफ़ वञे पई थी। हुन में इहे मसाइल थींदा रहंदा आहिनि। मुंहिंजे बावजूद बि आई थिंक जेका मूं लास्ट ख़बर ॿुधी आहे त उहो जेको धरनो हुयो सो कॉल्ड उहो कैंसिल थी वियो आहे। सो आई डोंट थिंक इट विल हैव मच इम्पैक्ट on the conduct या outcome of the conference. So don't worry, I don't think they understand it. Diplomats को खबर आए तो पाकिस्तान जी सिचुएशन चाहे अनस्टेबिलिटी काने का, पर हिकिड़ी असांजी जेका शोर मचाइण वारी डेमोक्रेसी आहे, so that's fine. So not a big deal. जी अच्छा जियार बलोच साहब, हाणे असांखे थोरो इहो बि ॿुधाइजो त ज़ाहिरा पाकिस्तान में इकोनॉमिकली पाकिस्तान हिकिड़ो जेको मुल्क आहे उन लाइ कुझु इशूज़ आहिनि इकोनॉमिकली अगरि ॾिसूं त उन में घणा इशूज़ आहिनि। हाणे पाकिस्तान में इन्फ्लेशन वधे पई या जेको फॉरेन रिज़र्व जो इशू हुजे या जेको इकोनॉमिकली जेको प्रॉब्लम्स आहिनि पाकिस्तान में, छा उन जे लाइ जेके SCO जा मेंबर्स आहिनि उहे पाकिस्तान खे हेल्प आउट कंदा? छा इकोनॉमी जे हवाले सां पाकिस्तान जे लाइ का मदद खणी चइजे या को लोन चइजे या को अहिड़े तरीक़े जो इकोनॉमिकली को पाकिस्तान खे बेनिफिट थींदो? न ॾिसो, ईअं न हूंदो आहे। SCO जेको आहे सभु कोलैबोरेटिव लॉन्ग टर्म प्लानिंग हूंदी आहे, जंहिंमें इन्वेस्टमेंट आहे, जंहिंमें इंफ्रास्ट्रक्चर आहे। ऑलरेडी उहा असांजी जेका चाइना सां हले थी, पर ॿियनि मुल्कनि सां बि वापारु वधंदो छाकाणि त बिज़नेस काउंसिल जो कॉन्सेप्ट आहे, जंहिंमें जेको प्राइवेट सेक्टर आहिनि, जेके चेंबर ऑफ कॉमर्स आहिनि, उहे पाण में कंदा। सो हिकिड़ो प्रोसेस आहे, हुनमें इहो कोन्हे को त IMF वर्ल्ड बैंक वांगुरु वेठो आहे SCO ॾींदो, न हीअं न हूंदो आहे। सो असांजी हिकु सस्टेनेबल डेवलपमेंट जी ॻाल्हि पिया कयूं असां, जेको आहे सो तबी मुद्दती डेवलपमेंट ऐं कोऑपरेशन जी ॻाल्हि पिया कयूं, बट डेफिनेटली ओवरऑल असांखे एक्सेस मिलंदो मार्केट्स में, असांखे कोलैबोरेटिव जेके आहिनि से कोलैबोरेशन थींदी मुख़्तलिफ़ मुल्कनि सां, सो डेफिनेटली असांजी इकोनॉमी खे लॉन्ग टर्म में तमामु घणा फ़ाइदा थींदा। जी
अच्छा जी आर बलोच साहब, हाणे अवां असांखे इहो ॿुधाइजो, असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाइजो त ही जेका कॉन्फ्रेंस आहे इन में ज़ाहिर आहे पाकिस्तान होस्टिंग करे पियो ऐं पाकिस्तान लाइ इहो हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे ऐं असांखे तव्हां इहो ॿुधाइजो, ज़ाहिर आहे सिक्योरिटी पाकिस्तान, तव्हां ज़ाहिर आहे हिकु सफ़ीर रही चुका आहियो, त इन इजलास जे हवाले सां पाकिस्तान जी सिक्योरिटी जेका आहे उहा केतिरी आहे, उनखां अलावा छा उन्हनि जी स्ट्रेटजी आहे इन इजलास खे सक्सेसफुल करण लाइ? जी अल्हम्दुलिल्लाह, आई थिंक सिक्योरिटी जे हवाले सां असां ॾिठो आहे त तमामु जेके स्टेट इंस्टीट्यूशन्स आहिनि उन्हनि पाण में कोलैबोरेशन कयो आहे। फौज आहे, आर्मी आहे, रेंजर्स आहे, ऐं हर मुल्क में थींदो आहे त जहिड़ा अहिड़ा वॾा सरबराह इजलास थींदा आहिनि, अहिड़ा सेंसिटिव एॾा अहम लीडर्स एतिरे तादाद में ईंदा आहिनि, त उन लाइ तमामु जेके स्टेट इंस्टीट्यूशन्स पाण में कोलैबोरेशन था कंदा आहिनि। सो अल्हम्दुलिल्लाह आई थिंक लॻे थो त तमामु हिकिड़े क्लोज कोऑपरेशन सां ऐं कोलैबोरेशन सां ऐं प्लानिंग सां जेको आहे सो हिकिड़ो तमामु फुल प्रूफ जेको सिक्योरिटी निज़ाम बनायो वियो आहे ऐं इंशाअल्लाह असांजा महिमान जेके आहिनि उहे असांजी मेज़बानी खां मुतमइन थी वेंदा इंशाअल्लाह। थैंक यू। मां ट्रैवल में आहियां, so I think time थोरो Okay sir, वॾी महिरबानी, thank you so much जी आर बलोच साहब for giving us time. We will be thankful to you for this honor and you gave us time. So Nazreen, you may watch and hear the statement of former ambassador who gave us a detail about this summit of SCO. So नाज़रीन, हिते जेको आहे प्रोग्राम जारी आहे, हिते वक्त जो ब्रेक जो वक्त आहे, ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियासीं। स्टे विथ अस। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में अवां खे हिकु दफ़ो ॿीहर भली कार चऊं था। नाज़रीन, जीअं त पाण शंघाई सहकारी तंज़ीम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं त शंघाई सहकारी तंज़ीम पाकिस्तान होस्ट करणु वञे पियो ऐं हीअ हिकिड़ी पाकिस्तान जे लाइ एज़ाज़ जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं इहो पाकिस्तान लाइ हिकिड़ो वधीक बेनिफिट आहे, छाकाणि त वर्ल्ड लेवल ते पाकिस्तान जो जेको इमेज आहे उहो वधीक बहाल थींदो, असराइतो थींदो ऐं उन सां गॾोगॾु जेके रिलेशन्स आहिनि विथ अदर कंट्रीज़ उहे बि बहितर थींदा ऐं ज़ाहिरा मुलाक़ातूं बि थियनि पियूं। जेके चीनी वज़ीर आज़म आहिनि उन्हनि मुलाक़ात कई आहे सदर साहब सां, वज़ीर आज़म सां, आर्मी चीफ सां ऐं उनखां अलावा भारत जो वफ़द जेको आहे जयशंकर जी क़यादत में उहो बि पहुतो आहे। परॾेही वज़ीर जेके आहिनि जयशंकर उहे बि पहुता आहिनि। उन सां गॾोगॾु जेके बि परॾेही मुल्क आहिनि उन्हनि जा वफ़द पाकिस्तान पहुची विया आहिनि ऐं इजलास जेको आहे उहो जारी आहे। सो उन मामले ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहिनि तर्जुए निगार आहिनि ताहिर ख़ान साहब। सर बहुत शुक्रिया, आपने हमें टाइम दिया। सर सबसे पहले तो हमें ये बताइएगा, पाकिस्तान के लिए ये एक एजाज़ की बात है कि पाकिस्तान शंघाई कोऑपरेशन जो ऑर्गेनाइजेशन है उसको होस्ट कर रहा है, और ये बताइएगा कि पाकिस्तान को कितना बेनिफिट होगा इस होस्टिंग करने में और उसके अलावा ताल्लुकात बढ़ाने में। बहुत शुक्रिया मुझे दावत देने की, प्रोग्राम में बोलने का। मेरा ख्याल है कि पाकिस्तान के लिए हर लिहाज से ये एक बहुत अहम इसलिए है कि तकरीबन 27 साल बाद एक बड़ा इसी तरह बड़ी कॉन्फ्रेंस हो रही है जिसमें ये शंघाई तावन तंजीम के 10 मेंबरान हैं और इसके 3 जो वो मुबस्सिरीन हैं, फिर इसके जो डायलॉग पार्टनर होते हैं यानी जो शराकतदार है इसी प्रोसेस का वो भी हैं। तो एक लिहाज से फिर इसमें हम देखते ना खित्ते के तकरीबन तमाम ममालिक, मरकज़ी एशिया के रूस और चीन, 2 सिक्योरिटी काउंसिल के मेंबरान, मुस्तकिल मेंबरान, तो हर लिहाज से अहम है। दूसरी बात यह कि शंघाई तावन तंजीम का जो अगर आप उसके मकासद देखें तो उसमें ज़्यादा जो फोकस है, तवज्जो है, जो बुनियादी उसमें अहमियत है वो तिजारत की है, वो इक्तिसाद की है और फिर अमन है, इसी तरह दहशतगर्दी के खिलाफ भी उसमें। तो हर लिहाज से, क्योंकि पाकिस्तान के बारे में कभी कभी प्रोपेगेंडा होता है कि पाकिस्तान अकेले हुआ है, पाकिस्तान में न कोई आता है और लोग अहमियत नहीं देते, तो मेरे ख्याल में ये कॉन्फ्रेंस जो है उन लोगों की भी पैगाम है। फिर अहम मेरी नज़र में ये जो हिंदुस्तान के वज़ीर ख़ारिजा हैं इसकी भी बड़ी अहमियत है, क्योंकि 9 साल बाद तकरीबन ये हिंदुस्तान के किसी वज़ीर का पाकिस्तान का यानी दौरा है, वो कि वो उसके लिए है, ये कॉन्फ्रेंस के लिए, लेकिन
وزیر خارجہ کا آنا بھی میری نظر میں یہ بھی پاکستان کے لیے میری نظر میں ایک مثبت ہے کہ وزیر خارجہ یہاں پہ آئے ہیں ہندوستان میں۔ اچھا طاہر خان صاحب ہمیں یہ بھی بتائیے گا، اور یہ آج بلاول صاحب جو ظاہر ہے پہلے وہ بھی فارن منسٹر رہ چکے ہیں، اور آج جو ہے بھارت کے فارن منسٹر جو ہیں جے شنکر صاحب وہ بھی پہنچ چکے ہیں، تو بلاول صاحب نے کہا ہے کہ ہونا تو یہی چاہیے تھا کہ وزیر اعظم نریندر مودی صاحب ہیں ان کو بھی یہاں پہ آنا چاہیے تھا، اگر ان کو اعتماد ہوتا تو وہ یہاں پہ ضرور آتے، کیونکہ یہ ایک ظاہر ہے بڑا ایشو ہے انڈیا اور پاکستان کا یقیناً، لیکن جب ورلڈ لیول پہ بات آئے تو ایک پڑوسی کی حیثیت سے ان کو آنا چاہیے تھا۔ تو آپ اس اسٹیٹمنٹ کو کیسے دیکھتے ہیں، اور آپ کیا سمجھتے ہیں یہ ابھی تک جو نریندر مودی کا مائنڈ سیٹ ہے وہ ایکسٹریمزم والا وہ ابھی تک چل رہا ہے؟ انہوں نے اپنا وفد بھیجا ہوا ہے لیکن وہ خود نہیں آئے۔ بلاول صاحب کی بات میری نظر میں بالکل درست ہے، اور یہی بات کل جب سابق وزیر اعظم نواز شریف ملے تھے ایک ہندوستانی صحافی سے، خاتون صحافی سے، تو انہوں نے بھی انٹرویو میں کہا تھا کہ اگر وزیر اعظم ہندوستان آئے تو اچھا ہوتا۔ میرے خیال میں یہ جو تقریباً 8 ممالک کے 10 ٹوٹل ممبران ہیں اور 8 ممالک کے وزیر اعظم ہے اس میں، تو یہ ایک پیغام بھی ہے ہندوستان کے لیے، اور صرف ایک ملک کا وزیر خارجہ ہے اور وہ ہندوستان ہے، باقی سب کے ایران کے نائب صدر آئیں گے، روس کے وزیر اعظم آئے ہیں، تاجکستان کے ہیں، اس طرح کے قزقستان کے ہیں، تو زیادہ پھر بیلاروس کی ہے وزیر اعظم ہے ان کا، تو اکثر کے وزیر اعظم ہے، اور ایران کے اول نائب صدر ہے، تو صرف وزیر، لیکن میرے خیال میں بالکل درست کہا ہے بلاول بھٹو نے، اور میرے خیال میں اس کو آنا بھی چاہیے تھا، کیونکہ یہ دو طرفہ دورہ تو ہے نہیں، یہ تو ایک لحاظ سے اس خطے کا بڑا اہم ایک فورم ہے، اور اس کے نہ آنا تو میرے خیال میں درست فیصلہ نہیں، لیکن ایک ساتھی کی حیثیت سے میں یہ تو نہیں کہوں گا کہ اس کو یہ فیصلہ غلط ہے یا درست ہے، لیکن یہ بڑی بات ہے کہ 10 ممبران میں 8 کے وزیر اعظم اسلام آباد زیادہ تر آ گئے ہیں، تو یہ ہندوستان کے لیے بھی ایک پیغام ہے۔ اچھا طاہر خان صاحب یہ بھی بتائیے گا، آپ کی تو ظاہر ہے زیادہ ورتھ ہے افغان ایشوز پہ، اور یہ جو اس پہ ایک جرنل میں کوشچن پوچھنا چاہ رہا ہوں کیونکہ ویسے تو ایس سی او ممبر تو نہیں ہے افغانستان، لیکن ہمیں جرنلی یہ بتائیے گا کہ پاکستان کے ریلیشنز کو آپ افغانستان کے ساتھ کیسے دیکھ رہے ہیں، اور اس کے علاوہ جو ہے اس سمٹ کے بعد کیا افغانستان اور پاکستان کے تعلقات میں کچھ بہتری آئے گی؟ افغانستان تو کس میں نہیں آ رہا، اور اسلام آباد کی اسی کانفرنس سے پہلے بھی جب شنگھائی تعاون کی ہوئی ہے کانفرنس میں، طالبان حکومت آنے کے بعد کوئی شریک نہیں ہوا، تو یہی بات وزیر خارجہ اسحاق ڈار نے بھی کی جب وہ ساتھیوں سے بات کر رہے تھے اتوار والے دن، تو اس وجہ سے وہ نہیں، یعنی ان کو دعوت نہیں دی گئی، اور میرے خیال میں یہ فیصلے جو ہوتے ہیں اسی طرح جو زیادہ ممالک کی ایک تنظیم ہوتی ہے، گروپنگ ہوتی ہے، تو وہ اجتماعی فیصلہ ہوتا ہے، اور آپ کو یاد ہوگا کہ اسی کانفرنس سے پہلے جولائی میں آستانہ قازقستان میں بھی کانفرنس ہوئی تھی اسی شنگھائی تعاون تنظیم کی، اس میں بھی طالبان کو شرکت کی دعوت نہیں دی گئی تھی، اور گزشتہ سال جب ہندوستان میں آن لائن ہوئی تھی تو کانفرنس یہ والی اس میں بھی طالبان کو دعوت نہیں دی گئی تھی، تو میرے خیال میں چونکہ کوئی ٹیکنیکل اور کوئی قانونی ایشو ہے، منگولیا بھی مباحث ہے، لیکن منگولیا کے وزیر اعظم آ رہے ہیں، تو لہٰذا یہ ایک لحاظ سے میں یہ تو نہیں کہوں گا کہ تعلقات، ایک سوچ تو یہ بھی ہو سکتی ہے کہ جب تعلقات کچھ خراب ہوتے ہیں تو شاید وہ بھی ایک لحاظ سے کچھ لوگ کہیں گے کہ یہ بھی اس کا ہے، ورنہ پاکستان اگر چاہتا تو شاید طالبان کے کوئی نہ کوئی نمائندہ ادھر آتا۔ آپ کو یاد ہوگا کہ جب او آئی سی یہاں کانفرنس ہوئی طالبان حکومت کے بننے کے بعد، تو وزیر خارجہ آئے تھے، طالبان حکومت کے جو موجودہ وزیر خارجہ ہیں امیر خان متقی آئے تھے، اس وقت بھی او آئی سی نے تو طالبان کو تسلیم نہیں کیا، اور طالبان کے ابھی بھی یہ جو اگست میں ہوئی تھی او آئی سی کی وزیر خارجہ کی کانفرنس کیمرون میں، تو اس میں بھی طالبان حکومت کے وزیر خارجہ گئے تھے، تو میرے خیال میں وہ چونکہ افغانستان ایک اہم ملک ہے، اس کے بارے میں ڈسکشن بھی ہوتی ہے، مشترکہ بیانات کا اس کا ذکر بھی ہوتا ہے، اگر ہوتا تو اچھا ہوتا۔
اچھا طاہر خان صاحب، ہمیں یہ بھی بتائیے گا، پاکستان کی جو اکانومیکلی ایشوز ہیں، چیلنجز ہیں، وہ تو ظاہر ہے ایک اس پہ تو لمبی چوڑی ڈیبیٹ ہو سکتی ہے، لیکن شارٹ وے میں اگر دیکھیں ہم اس کو کہ پاکستانی اکانومیکلی پاکستان ایک مشکل ترین کنٹری ہے، اکانومیکلی پاکستان کے لیے بڑے مسائل ہیں، اکانومی کے لیے اس میں فارن ریزروز ہو، ٹیکس کلیکشن ہو یا انفلیشن ہو، یہ ساری چیزیں ہیں۔ کیا یہ سمٹ کے بعد پاکستان کو کوئی اکانومیکلی بینیفٹ ہوگا، یا جو ادر کنٹریز ہیں جو ایس سی او کے ممبرز ہیں وہ پاکستان کے ساتھ پاکستان کو کوئی ہیلپ آؤٹ کریں گے یا کوئی بینیفٹ دیں گے اکانومیکلی؟ اسی فورم میں جو ہندوستان کے علاوہ دیگر جو ممالک ممبران ہے یا مبصر ہے یا ڈائلاگ پارٹنر ہے، ان سے پاکستان کے بڑے اچھے تعلقات ہیں۔ یہ روس جو کسی زمانے میں پاکستان اور روس اور جو سرد جنگ ہوتی تھی اس میں ایک دوسرے کے مخالف تھے، لیکن آج بھی آپ نے خبر پڑی ہوگی کہ روس اور پاکستان کے جو جنگی یہ فوجی مشقیں جو ہے مشترکہ وہ شروع ہوئی ہے پاکستان میں 2 ہفتے کی، اور یہ مسلسل ہوتے رہتے ہیں۔ تو لہٰذا دنیا تبدیل ہو گئی ہے۔ اب وہ پرانے اتحاد سے تو کاغذ میں تو ہے، لیکن پاکستان کے لیے سب سے، جس طرح ہم نے شروع میں کہا تھا، کہ بڑی سفارتی کامیابی ہے، اور اس سوچ کی نفی ہے کہ جو لوگ کہتے تھے کہ پاکستان آئسولیٹ ہے، پاکستان الگ تلگ ہے، وہ سوچ ختم ہو گئی۔ یہ جو فورم ہے اس میں کوئی چونکہ ایک اجتماعی فیصلے ہوتے ہیں، یہ 2 طرفہ نہیں ہے کہ پاکستان کو اس سے کچھ بینیفٹ ہوں گے۔ بینیفٹ پاکستان کے وہی ہے کہ سفارتی سطح پہ آپ ایک بڑی کانفرنس کر رہی ہیں اور اچھی طریقے سے ابھی تک انتظامات ہیں، تو کل تک انتظار بھی کرنا پڑے گا کہ جب کل تقاریر ہوتی ہے اور آپس میں تبصرے ہوتے ہیں، جب مشترکہ اعلان جاری ہوگا تو اس پہ اندازہ ہو جائے گا کہ کیا کیا چیزیں فیصلے ہوئی۔ لیکن یہ جو 2 طرفہ تعلقات پاکستان کے تمام ممالک کے ساتھ جو اس کے ممبران ہیں، ماں سوائے اس وقت انڈیا کے، ان سے پاکستان کے 2 طرفہ بڑے اچھے تعلقات ہیں۔ چین کے آپ کے سامنے ہے، اس پہ تو ہم کیا بات کریں، چین کے وزیر اعظم تو کل ہی آئے تھے 2 طرفہ، وہ بائی لیٹر وزٹ تھا، آج سے یہی شام کو جب شروع ہوگا۔ تو میرے خیال میں اس کا گروپس کا سچ اس طرح نہیں ہوتا کہ وہ کوئی آپ کے ساتھ، کیونکہ آپ کے ساتھ معاہدے جو ہوتے ہیں وہ 2 طرفہ ہوتے ہیں، بائی لیٹر ہوتے ہیں، لیکن ظاہر بات ہے کہ یہ گروپنگ ہوتی ہے، اجتماعی کچھ فیصلے ہوتے ہیں، جس طرح یہ فری ٹریڈ کا اکثر ہوتا ہے، جب اجتماعی طور سے فیصلہ ہوتا ہے تو پھر وہ ممالک پہ لازم ہوتا ہے، اور بھی کافی چیز، لیکن پھر کل تک انتظار کرنا پڑے گا کہ کل فیصلے کیا ہوتے ہیں، کیا سامنے آتے ہیں بیانات۔ اچھا طاہر خان صاحب، ہمیں لاسٹ کوشچن یہ بھی بتائیے گا کہ اب یہ جو ظاہر سمٹ ہو رہی ہے، اس میں انڈیا بھی شرکت کی ہے انڈیا نے، اور باقی دیگر ممالک بھی ہیں، تو آپ کیا سمجھتے ہیں وہاں پہ جو انڈیا اور پاکستان کے ریلیشن کے حوالے سے کوئی ٹچ ہوگا، یا اس پہ کوئی ڈسکشن ہوگی، یا پاکستان کے جو وزیر اعظم ہیں یا ان کے وفد کے ساتھ کوئی ڈسکشن ہوگی، کوئی بات چیت ہوگی آپ کی خیال میں؟ ویسے اس وقت تو ہندوستان نے بھی کہا ہے کہ وہ کوئی 2 طرفہ ملاقات نہیں ہوگی، اور وزیر خارجہ پاکستان نے بھی کہا ہے کہ انہوں نے بھی کوئی درخواست نہیں کی۔ تو اس وقت تو دونوں کی جو ایک پبلک یا اسٹیٹڈ پوزیشن ہے وہ یہ ہے کہ اس دورے میں کوئی 2 طرفہ ملاقات نہیں ہوگی۔ اور جو انڈیا کے جو وزیر خارجہ نے آج اپنے ٹویٹر پہ، ایکس پہ، سوشل میڈیا اکاؤنٹ پہ جب آنے کی خبر دی ہے اپنی، تو اس میں صرف انہوں نے کہا کہ وہ اسی کانفرنس کے میں شرکت کے لیے پاکستان آئے ہیں، باقی ایک لفظ بھی نہیں لکھا۔ لیکن ایسے مواقع پہ تو کم از کم اگر آپ کا ہینڈ شیک ہو، ہاتھ ملانا ہو، اور کڑے کڑے کوئی غیر رسمی بات ہو، تو میرے خیال میں وہ بھی ایک بڑی خبر ہوگی۔ لیکن اس وقت چونکہ دونوں کا مطلب ایک ہی جیسا موقف ہے، کیسے تو ہیں، ابھی انڈیا نے حالیہ کہا تھا، بیان آیا تھا انڈیا کے وزیر کا کہ وہ پاکستان کے ساتھ یعنی سوچ سکتے ہیں مذاکرات پہ۔ تو یہ چونکہ وقت سے پہلے ہے کہ میں اب کہوں گا کہ نہیں ملاقات ہوگی یا ملاقات نہیں ہوگی، اس کے لیے کم از کم کل تک انتظار کرنا پڑے گا۔ اور آج رات جب وزیر اعظم کا عشائیہ ہوگا تمام مہمانوں کے لیے، اس میں بھی دیکھا جائے گا کہ ہندوستان کے وزیر خارجہ جاتے ہیں تو وہاں کیا ماحول ہوتا ہے۔ اس کے لیے میرے خیال میں تو انتظار کرنا پڑے گا کہ کیا ہوتا ہے۔
ٹھیک ہے، بہت شکریہ طاہر خان صاحب، آپ نے ہمیں ٹائم دیا. ناظرین وہاں اساں جی پینل جی ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि असांखे तफ़सीली ॿुधायो त ही शंघाई सहकारी तंज़ीम जा जेके पाकिस्तान के होस्ट करण इहो हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे, उनजा फ़ाइदा बि आहिनि. ज़ाहिर आहे इहे पाकिस्तान जो जेको इमेज आहे उहो वर्ल्ड लेवल ते हिकिड़ो त बहितर थींदो, ऐं नंबर 2 जेके पाकिस्तान जे जेके अदर कंट्री सां रिलेशन आहिनि उहे बि बिल्डअप थींदा, उनमें बि बेनिफिट थींदो. नंबर 3 इज़ दैट त पाकिस्तान ऐं इंडिया जो अचणु वञणु जेको आहे स्टार्ट थी वेंदो, छाकाणि त गुज़िरियल साल पाकिस्तान जो वफ़्द वियो हुयो ऐं हींअर उन्हनि जो वफ़्द आयो आहे. ज़ाहिर आहे इहो हिकिड़ी शुरूआत आहे को रिलेशन बहितर थियण जे लाइ. ऐं नंबर 4 इहा बि ॻाल्हि आहे नाज़रीन त ही शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गेनाइज़ेशन में पाकिस्तान खे इकोनॉमिकली बि बेनिफिट थींदो. ज़ाहिर आहे उनमें मामलात ठहंदा ऐं रिलेशन वधंदा. रिलेशन वधण खां पोइ जॾहिं दोस्तारा भाइराणा जेके तालुक वधंदा त उन्हनि में हिक ॿिए सां ज़ाहिर आहे जेको आहे हेल्प आउट कंदा, ऐं उन सां गॾोगॾु जॾहिं रिलेशन वधंदा आहिनि त पोइ ज़ाहिर आहे हिक ॿिए सां उहे को प्रोजेक्ट आणींदा, को नई स्कीम आणींदा, उन सां ज़ाहिर आहे हर मुल्क खे फ़ाइदो थींदो. त नाज़रीन जेको अॼु जो प्रोग्राम आहे उहो पंहिंजी पुॼाणी थो पहुचे. मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान.